जॾां कर थियाम साञा सुपेरिन सी तॾां कुर तिर जेतिरो वेल न विसरियाम अंदरि रूह रहियाम सॼण उताकूं करे। क्लास में मौजूदु मुंहिंजा भाइरो ऐं भेनरो, अस्सलाम वालेकुम। इंतिहाई ख़ुशी ऐं सराहीअ जी ॻाल्हि आहे त अव्हां PST ऐं JEST जे ट्रेनिंग जे हवाले सां मुसलसल ही तरबियती जेके क्लास आहिनि, सिख्या जा जेके क्लास आहिनि, उहे वठी रहिया आहियो। ही क्लास फेबरवरी जे 8 तारीख़ खां स्टार्ट थिया हुया ऐं अॼु 31 मार्च ताईं ही क्लास मुसलसल बिना कंहिं नागे जे, बिना कंहिं वक़फ़े जे, सवाइ मोकल वारनि ॾींहंनि जे हली रहिया आहिनि। ऐं तव्हांजो जेको चाह आहे, लॻाव आहे, ज़ौक़ आहे, शौक़ु आहे, उहो उन साॻिए जज़्बे सां बरक़रार आहे। मूं अॼु अव्हांजे लाइ अव्हांजे सिंधीअ जे निसाब मझां 5 क्लास मां हिकिड़ो नज़्म आंदो आहे। सिंधी ॿोलीअ जो इंतिहाई दौरे जदीद जो जदीद शाइर इमदाद हुसैनी। इमदाद हुसैनीअ जो नालो ई जेको आहे उहो सिंधी शाइरीअ में ॾाढो मोतबर नालो आहे। जंहिं चयो हो त कुझु न कुझु करियो यारो, हिकु थधो साह ई भरियो यारो। ऐं मां सम्झां थो त हीअ मुफ़्त में जेके जिन दोस्तनि साईं ज़ाफ़रल्ला या साईं मोहम्मद रमज़ान लाशारी या ॿी साईं अब्दुल हलीम जूणो, ज़ुल्फ़कार ख़ासकेली ऐं उन्हनि जे सथ ही जेके क्लास हलाया, यकीन ॼाणो त इहो वॾो कारनामो आहे। ऐं आउं सम्झां थो त असांजे तारीख़ में इहा जेका कोशिशि आहे उहा इमदाद जे इन्हनि सिटुनि वांगुरु ज़रूरु यादि रहंदी त कुझु न कुझु करियो यारो, हिकु थधो साह ई भरियो यारो। ऐं यकीन ॼाणो त जेके नंढड़ा कम हूंदा आहिनि उहे नंढड़ा न हूंदा आहिनि, पोइ ॾाढा वॾा ऐं अहम कम हूंदा आहिनि। ऐं हीअ जेका कोशिशि आहे उहा ॾाढी शानदार कोशिशि आहे। मुंहिंजे साम्हूं इमदाद साईंअ जो जेको नज़्म आहे, अरिड़हों सबक़ु आहे 5 क्लास जो ही आहे, उहो आहे त सुस्तीअ मां छा हड़ हासिल, सुस्तीअ मां छा हड़ हासिल, क़दम वधाए अॻिते हल, चंड ते पहुतो आहे इंसानु, महिनत जो सभु आहे फल, कंहिंजो तूं मुहताज न थी, कंहिंजे आॾो झोल न झल, हिमत वारनि जे अॻियां झुकी पवे थो नेठि जबल, सर्दी गर्मी सिर ते सही, गुल झले थी तॾहिं वल, गुज़री जेको वक़्तु वियो हाण उन्हीअ ते हथ न मल, डूंगर पाण ॾरी पवंदा अगरि इरादो आहे अटल, इल्मु त आहे सच जी वाट उन्हीअ ते हलंदो हल, पहाड़ पुरदा थी पवंदा ॿाहुनि में जे आहे बल, वक़्तु विञाई मुफ़्त मथां, वक़्तु विञाई मुफ़्त मथां, क़ीमत लहिणे हर हिकु पल। नसर ऐं नज़्म जे हवाले सां मूं खोड़ सारियूं शयूं तव्हां सां शेयर कयूं जेके तव्हांजे निसाब सां लाॻापियल हुयूं। हिन नज़्म खे पढ़ण जो मुंहिंजो हिकिड़ो मक़सदु हुयो ऐं उहो मक़सदु आहे जिदोजहद, उहो मक़सदु आहे जाखोड़, उहो मक़सदु आहे पाण सां सचाई, पंहिंजे ज़ात सां सचाई। बख़्शल बाग़ीअ जे ग़ज़ल जो सिठियूं आहिनि त बूंद पाणीअ जी कई हासिल त थी वेंदे फना, हिकिड़ी बूंद हिकिड़ो कतिरो, बूंद पाणीअ जी कई हासिल त थी वेंदे फना, ज़िंदगीअ जी जुस्तजू आहे प्यास खे मारी मतां। ऐं उहा जेका उञ आहे, उहा जेका तलब आहे, उहा ई असांखे मंज़िल ॾांहुं पंधु कराए थी। ऐं यकीननि तव्हां वटि उहा तलब हुई
जो 2 महीना मुसलसल तव्हां राति जो देरि ताईं 9 वॻे ताईं ही क्लास वठंदा रहिया आहियो। आउं हिकिड़े उस्ताद जे नाते इहो सम्झां थो ऐं तव्हांजे लाइ त यकीननि दुआगो आहियूं त तव्हां मंझां अक्सरियत असां चवंदासीं सभई तव्हां उन टेस्ट में कामयाबी माणियो। पर ख़ुदा न ख़ास्ता जेकर कंहिं उन टेस्ट में कामयाबी इतफ़ाक़ न बि माणी त यकीननि तव्हांजी कामयाबी आहे। छो त 2 महीना मुसलसल हिते तव्हांखे जिन उस्तादनि, सीनियर उस्तादनि, जिन नौजवाननि, जिन साथियुनि लेक्चर ॾिना आहिनि, यकीननि उन्हनि मज़ा तव्हांखे कुझु न कुझु पले ज़रूरु पियो हूंदो। ऐं उन पले पवण खां पोइ तव्हां यकीननि अमली लाइफ में कुझु न कुझु ज़रूरु कंदा। इहा जेका अदब सां, इल्म सां तव्हांजो जेको लॻाव हुयो उहो ॾाढो शानदार आहे। मुंहिंजे हथनि में अॼु आउं कुझु ईअं ग़ैर रिवायती तव्हां सां ॻाल्हियूं करणु थो चाहियां। मुंहिंजे हथनि में किताब आहे सारस सारूणियुनि जा। सारस सारूणियुनि जा साईं मीर मोहम्मद पीरज़ादे जे यादगिरियुनि जो किताब आहे। ऐं हिन किताब मंझां हिकिड़ी यादि मुंहिंजे साम्हूं आहे। साईं मीर मोहम्मद पीरज़ादे जे लफ़्ज़नि में आउं अव्हांखे पढ़ी थो ॿुधायां त असांजो हिकु माइट जंहिंजो नालो हो कोड़ो, उन जी ड्यूटी हुई त उहो बचा बंद जी सेवा करे, उन जा खॾूं खूबा बंदि करे, किनारा दुरुस्त करे, कंडा मेड़े, ॿुहारो ॾेई ऐं उन ते छिटकार करे। हू उन कम ते सरकारी खाते आबपाशीअ पारां उन नौकरीअ ते तैनात थियल हुयो। जॾहिं उहो कमु कंदे कंदे संदसि उमिरि 60 सालनि ते पहुती तॾहिं सरकार खेसि उन तां रिटायर कयो ऐं मख़सूस पेंशन ॾींदा रहिया। पर पोइ बि हू रोज़ु सुबुह जो तयारु थी ॿुहारो, ॾांदारी, पाहोड़ खयों बचा बंद ते पूरे वक़्त ते वेंदो रहियो ऐं मोटण वारे वक़्त ते घर वापसि थिए थियो। हिकिड़े ॾींहुं मां ऐं अनवर शाम जो बचा बंद ते निकिरी वियासूं। ॾिठोसीं त हू मोचियो पिया आयो। उन ते नज़र पवण सां असां उन मुतलिक़ सोचींदा ऐं ॻाल्हाईंदा पिया आयासूं त ही सालिम दिमाग़ ऐं अकुल होश वारो माण्हू आहे। हिन खे बिल्कुलु ख़बर आहे त हाणे हिन खे उन पोरिये जो को बि उजूरो कोन मिलंदो। पोइ बि हू बिना कंहिं देरि विझण जे उहो कमु छो थो कंदो रहे, ऐं उहो बि एॾे चाह सां जेतिरे चाह सां नौकरीअ दौरान कंदो हो। जॾहिं हू असांखे वेझो आयो त अनवर पुछियुसि, चाचा कोड़ा तव्हां त रिटायर थी विया आहियो न, पोइ हर रोज़ु साॻिए वक़्त ते बंद ते निकिरी अचो था ऐं महिनत मज़दूरी करे वञो था, जॾहिं त तव्हांखे पूरी पूरी ख़बर आहे त उन जो न को तव्हांखे उजूरो मिलंदो, न कोई सरकार तव्हां ते को दबाव विझंदी, त छो नथो बंद ते वञी। उन जे बावजूदि तूं उन तंदीअ सां उहा साॻी ड्यूटी सर अंजाम ॾींदो पियो अची। तंहिं ते कोड़े वराणियो त अबा मूंखे हुकूमत कम जहिड़ो न सम्झंदे मूं मां हथ कढी छॾिया आहिनि, पर बचा बंद मूंखे बेकार सम्झंदे बि मूं मां हथ कोन कढिया आहिनि। मां अगरि हिकु ॿ ॾींहं कंहिं कमकार सांगे केॾांहुं वञण करे बचा बंद ते न अची सघंदो आहियां त बचाव बंदि मूंखां उनजो सबबु पुछंदो आहे। सो अकेलो माण्हू वेही बि छा करे, मिड़ो ई बचा बंद सां कचहरियूं कंदो रहंदो आहियां। अनवर संदसि ॻाल्हि कटींदे चयो त बेज़बान बचा बंदि कीअं ॻाल्हाईंदो ऐं कचहरी कंदो। वराणियई त हू मूंखे ॿुधाईंदो आहे त कंहिं हुन सां कहिड़ो रवियो कयो, कंहिं मिटी पटे खईं, कंहिं कोडर सां खॾ खईं, कंहिं ढींघर गीहे ऐं मुंहिंजे पेशानीअ ते कंडड़ीअ हाणी कई, मुंहिंजी पेशानी कंडड़ीअ हाणी कई ऐं आउं उन जो अज़ालो कंदो आहियां। मतिलबु त बंदि ऐं मूं हिक ॿिए खे रिटायर न कयो आहे, हिक ॿिए मां हथ न कढिया आहिनि। ॿियो त
जंहिंसां गॾु वहीअ जा 40 साल मुसलसल रहियो आहियां, हाणे सच पुछो त मुंहिंजी उन खां सवाइ नथी सरे। भिटाईअ फरमायो त कतीअ मथे आयूं करे तंदु तयारु, उटल ओॾाहीं थिए जेॾां पिरीअ पार, कापायतीअ करार मंझां पोरे आयो, ऐं उहो पोरियो ई जंहिंजो को बि उजूरो न हुजे, उहा मोहबत आहे जेका बेलोस हुजे। इहो इश्क़ आहे। हुनखे डिपार्टमेंट रिटायर करे थो, पर हू सिंधूअ सां पंहिंजी यारी निभाए थो। इहा हिकिड़े फ़र्द जी सचाई आहे। इन ते मूंखे वसीम सुमरे जे गज़ल जूं सिटूं थियूं यादि अचनि त जोत मज़दूर थी छटींदो आहे, जोत मज़दूर थी छटींदो आहे, चंड जी का पघार कान्हे का। चंड असांखे रोशनी ॾिए थो, चंड असांखां काई पघार कोन थो वठे, कोई उजूरो कोन थो वठे। अॼु इहे ॻाल्हियूं ॿुधाइण जो मुंहिंजो मक़सदु आहे, असां में इहो जज़्बो पैदा थियणु खपे, बेलोस ख़िदमत वारो, सचाईअ वारो। जीअं भिटाईअ चयो त हितां खणी हुत जिन रखियूं से रसियूं, कदम विखूं जिन हितां खणी हुत जिन रखियूं से रसियूं, ऐं पोइ साजन सूंहं सुर्त विखाई वेझो घणो। जिन उन लगाव सां विखूं खयूं, उहे यकीननि मंज़िल ते पहुचंदा। तव्हां 2 महीना ई जेके क्लास वरिता आहिनि, पर इन खां पोइ इहो क्लास तव्हां सम्झा हाणे तव्हांजे सेल्फ स्टडीअ वारो जेको आहे उहो हिकिड़ो पीरियड शुरू थिए थो। उन हवाले सां आउं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त मूं तव्हांखे इहो चयो त भई तव्हां वटि सभिनी उस्तादनि जा राब्ते जा नंबर हूंदा, छो त हीउ दौरु जेको आहे उहो स्पेशलाइज़ेशन जो दौरु आहे। जेकर माशूक दारे जो सिंधीअ में कुझु ॼाणे थो त तव्हां उन खां पुछी सघो था। जेकर साईं अब्दुल हलीम ऐं साईं शौकत जेकर इंग्लिश में ॼाणनि था त तव्हां उन हवाले सां उन्हनि खां रहनुमाई वठी सघो था। जेकर साईं ज़ीशान आहे उहो फिज़िक्स में वधीक बहितरु ॼाणे थो त तव्हां उन्हनि खां रहनुमाई वठी सघो था। ऐं यकीननि तव्हांजी मुस्तक़िल मिज़ाजी। हाणे इन ते मूंखे मुर्शिद लतीफ़ जा हूअं त जाखोड़ जे हवाले सां लातइदाद बेत आहिनि, पर मुर्शिद भिटाईअ जो हिकिड़ो बेत आहे त खुही जा खयाई विख तहीं वेझी कई, मरी झिॼी झुरी सफ़ा तकलीफ़ में, सफ़ा परेशानीअ जे आलम में उन जेका विख कई, खुही जा खयाई विख तहीं वेझी कई, छिके छिनाई पंधु मिड़ोई पब जो। उहा जेका विख आहे तव्हांजी, उहा जेको तव्हांजो लगाव हूंदो, उहा जेका तव्हांजी महिनत हूंदी, यकीननि उहा तव्हांजे कामयाबीअ जी ज़ामिन हूंदी। ऐं मूंखे पक आहे त यकीननि तव्हां उहा महिनत कंदा। भिटाईअ ईअं बि चयो, अॼु तव्हांखे जाखोड़ ॿुधाइणी आहे त कंडा मूं पेरनि में तोड़े लख लगनि, हिकिड़ो 2 3 न, कंडा मूं पेरनि में तोड़े लख लगनि, ऐं आङुर आङूठे न मिड़े छिपूं पेर छिननि, ऐं चीचड़ मां चीहा करे जे रेला रत वन, तब वींदे ॾांहुं पिरनि जुती जात न पाया। ऐं भिटाई ॾिसो केॾी वॾी हुन वटि जिदोजहद आहे त कूड़ियूं पुछनि केच, जेके कूड़ियूं आहिनि न उहे पुछनि थियूं त केच हल केतिरो परे आहे, होत न पुछे हिकिड़ी, तव्हांजो होत तव्हांजी मंज़िल आहे, तव्हांजी कामयाबी आहे। कूड़ियूं पुछनि केच, होत न पुछे हिकिड़ी, जंहिंजो पुंढल साण पेच सां पाणी थींदी पधरी। असीं माण्हू महिनत कंदा ई कोन आहियूं, ऐं पोइ वरी ॾोरा पोइ ॾींदा आहियूं, अदा मुंहिंजी क़िस्मत फिटल हुई। बाबा महिनत कयो, छो त ख़ालिक़े काइनात उहो हरनी सां प्यारु करे थो, उन हर कंहिंजी क़िस्मत जेका आहे उहा चङी रखी आहे। भिटाईअ जी जिदोजहद ईअं बि आहे त 9 नीअर पाए जामू हीअड़ो झलियो, 9 नीअर पाए जामू हीअड़ो झलियो, त बि वियो छिनाए पोइ राति पिरीअ ॾे। जा 9 नीअर 10 ॾावणियूं 15 पेंद हुयासि, ऐं जॾहिं पिरी यादि पियासि
तॾहिं छिरक छिनायसि हिकिड़े। मक़सदु आहे त जंहिं माण्हू वटि मक़सदु आहे, जंहिं माण्हू वटि लॻाव आहे, जंहिं वटि महिनत आहे, जंहिं वटि मुस्तक़िल मिज़ाजी आहे, यकीननि उहे माण्हू कामयाबु थियनि था। ख़ासि तौर ते तव्हांजे टेस्ट जे हवाले सां त असांजो जेको शागिर्दु आहे उन वटि हिकिड़ी रिथाबंदी हुजणु खपे हर कम जे लाइ। असां सभिनी वटि असांजी क्लास में बि हिकिड़ो टाइम टेबल हूंदो आहे। टाइम टेबल इन जे लाइ हूंदो आहे त हिकिड़ी शइ उन तरतीब सां हले। हाणे मूं तव्हांजे निसाब खे यकीन ॼाणो त मां त हाई स्कूल में पढ़ाईंदो रहियो आहियां, पर तव्हांजे इन क्लासनि वठण जे लाइ पहिरें दर्जे खां वठी जॾहिं मूं तव्हांजे निसाब खे ॾिठो, 9 दर्जे ताईं जेको सिंधी आहे या मैट्रिक ताईं जो जेको निसाब ॾिठो, त यकीन ॼाणो त तव्हां वटि जेकर हिकिड़ी मां चवां थो त रुॻो फ़र्ज़ु कयो जेकर असीं ज़िद काउंट कयूं, पहिरें दर्जे खां वठी तव्हां जेको थो मैट्रिक ताईं जेकर 9 जे सिंधीअ ताईं तव्हां काउंट कयो त टोटल 200 ज़िद बि कोन हूंदा। ऐं उन्हनि में आम माना ॾाढा सिंपल वधि में वधि माना उन में हिकिड़ा 5, 8, 10, 15 अहिड़ा हूंदा जेके यादि करण जहिड़ा हूंदा। इस्तिलाहनि जेकर इस्तिलाहनि खे मां सम्झां थो तव्हां टोटल वेही काउंट कयो त उहे तव्हांजा 100 खां वधीक इस्तिलाह न थींदा। ऐं मूं जेके गुज़िरियल क्लास जेके वरिता हुआ उन्हनि में इस्तिलाह सम्झायो, उन्हनि में इश्तिक़ाक़ सम्झायो, उन्हनि में ॿिटनि लफ़्ज़नि जा मूं 7 क़िस्म तव्हांखे सम्झाया त भई असां वटि ॿिटनि लफ़्ज़नि जा कहिड़ा क़िस्म थियनि था। मां हिकिड़ो भई इस्तिलाह असां वटि उहो आहे जेको लफ़्ज़ जी एक्यूरेट माना थिए थी, लफ़्ज़ जी हिकिड़ी सिधी सही माना थिए थी। इस्तिलाह जेको आहे उन जी ज़ाहिरी जेका माना आहे उहा असां न वठंदा आहियूं, उन जी असां वठंदा आहियूं इस्तिलाही माना। फ़र्ज़ु करे इस्तिलाह जेको आहे उहो घटि में घटि 2 लफ़्ज़नि जो जुड़ंदो आहे, 2 खां 3, 4, 5, 6 ताईं बि उहो फ़र्ज़ु कयो अखि ॾिसणु। हाणे ज़ाहिरी त उन जी माना आहे त भई हीअ अखि ॾिस, इस्तिलाही माना उहा आहे ई कोन। अखि ॾिसणु माना दड़को ॾियणु, अखि में रखणु, अखि में विझी का शइ रखण जी आहे ई कोन। अखि में रखणु माना हुन ते चौकसी रखणु, ठीकु आहे। अखियूं फोटारणु, कंहिं ते कावड़ जो इज़हार करणु, ॾंदे आङुरियूं अचणु, तजुबणु अचणु। हाणे ईअं असांजो इश्तिक़ाक़ आहे। इश्तिक़ाक़नि जी असीं टोड़ फोड़ कंदा आहियूं, उन्हनि जो उहो जेको लफ़्ज़ आहे उन जो असीं छेद कंदा आहियूं, उनखे धार धार कंदा आहियूं। फ़र्ज़ु कयो बेन अल-अक़वामी, बेन विच, अल जो, अक़वाम क़ौमों, क़ौमुनि जो विच, आलमगीर पूरी दुनिया, सूरत हाल, सूरत शिकिल, हाल हलंदड़ वक़्तु माना मौजूदा जेका हालत आहे। इहो असांजो इश्तिक़ाक़ थी वियो। ॿिटनि लफ़्ज़नि जे लाइ मूं तव्हांखे 7 क़िस्म तव्हांखे यादि हूंदो त ॿुधाया। उहे जेके हिक ॿिए जो ज़िद आहिनि, उहो लफ़्ज़ जेको साॻी माना वारो असीं 2 दफ़ा इस्तेमालु कयूं था, उहो जेको ॿिन्ही लफ़्ज़नि जी धार धार माना रखे। ऐं उहो जेको हिकिड़ो लफ़्ज़ जीअं चांहि बांहि हिकिड़े लफ़्ज़ जी माना हुजे ऐं ॿियो उनखे सपोर्ट करे, ऐं ॿिया वरी असीं साबिक़ा मिलाइण सां माना अॻियां लफ़्ज़ मिलाइण सां या बेपीर बेगुरो, ऐं ॿिया वरी पुठियां मिलाइण सां लाहका मिलाइण सां असीं लफ़्ज़ ठाहियूं था, जीअं ईदगाह, क़त्लगाह, मक़्तलगाह। त आउं सम्झां थो त इन हवाले सां इहा का स्टडी एॾी ॾुखी कोन्हे, इहो को मुतालियो ॾुखियो कोन्हे। या मुरकिब लफ़्ज़ जेको मूं तव्हांखे धार करणु सेखारियो हुयो, ॿुधायो हो अॻु में हिकिड़े क्लास में त मुरकिब जेको लफ़्ज़ आहे, फ़र्ज़ु कर 24 जी चांडुकी, चंड ऐं तारा ऐं कटे जेकर असां नंढड़ो देश लॻायूं था, 24 चांडोकी त मुरकिब लफ़्ज़ थी वञे थो। चंड सितारा त मुरकिब लफ़्ज़ थी वञे थो। ऐं उन हवाले सां इहा शइ बि मूं तव्हांखे ॿुधाई हुई त भई यादि जेका आहे असां उहा फिगर कंदा आहियूं। उहो सवाल जंहिंमें को सन आहे, जंहिंमें का तारीख़ आहे, जंहिंमें का डेट आहे, जंहिंमें का फिगर आहे, उहा असीं यादि कंदासीं। बाक़ी जेका तख़लीक़ी तौर ते असां तव्हां जे करे हिकिड़े निसाब खे उन दिलचस्पीअ सां तंदहीअ सां पढ़ो था त मां सम्झां थो त उहे शयूं तव्हांखे यादि थी वेंदियूं। ऐं मूं ख़त जे हवाले सां बि ऐं उहे साॻियूं शयूं थोरियूं रिपीट पियो कयां। ख़त जे हवाले सां मूं तव्हांखे स्टेप ॿुधाया त किथां पिया लिखो, माना कहिड़े शहर मां या कहिड़ी जॻह तां पिया लिखो,
कॾहिं पिया लिखो, कहिड़ी तारीख़ ते पिया लिखो, कंहिंखे पिया लिखो, छा पिया लिखो ऐं केरु पिया लिखो। ऐं उहो तव्हांजे उन ते सोच ते डिपेंड करे थो त भई उनखे केतिरो तव्हां तवील करे सघो था। उन खां अलावा आहे भई दरख़्वास्त, उन जा मथियां 2 स्टेप कढी छॾियो। उहा कंहिंखे तव्हां लिखो था, छा था लिखो, केरु था लिखो, ॾाढो ईज़ी आहे। मज़मून जे हवाले सां बि मूं तव्हांखे ॿुधायो त जानवर ते जेको मज़मून असां फ़र्ज़ु कयो नंढनि क्लासनि में जेको लिखंदा हुआसीं त उनजी बदनी बनावत, उनजो रंग, उनजो नसुल, उनजा खाधा, उनजा फ़ाइदा। जेकर कंहिं शहर ते लिखिणो आहे, कंहिं माण्हूअ ते लिखिणो आहे, छो त माण्हूअ ते असां जेको उहो सवाने हयात वारे ज़िमरे में बि अचे थो ऐं उहो जंहिंखे पाण खाको बि चवंदा आहियूं, उर्दू में खाका ऐं इंग्लिश में जेको प्रोफाइल वारे स्टाइल में, उहो मज़मून मां सम्झां थो त ज़ाहिर आहे तव्हां सभई जेके आहियो उहे घटि में घटि BA BSc या BCom तव्हांजो हूंदो। इहे शयूं तव्हांजे लाइ उहे मुश्किल कोन हूंदियूं। ऐं उन हवाले सां सभु हिकिड़ो फ़र्ज़ु कयो, तव्हांजे सिंधीअ जे हवाले सां को बि जेकर तव्हां वटि टुकड़ो आहे ऐं उनखे तव्हां पढ़ी उन मां जवाबु कढी सघो था। इवन मूं हिकिड़े क्लास में तव्हांखे इहो बि हूंदो त ॿुधायो त असां वटि जेके सबक़ जेके आहिनि असांजा उहे कहिड़ी कहिड़ी नोयत जा आहिनि। सफ़रनामे वारे स्टाइल में को सबक़ु आहे असांजो, को सबक़ु असांजो मकालमाती सबक़ु आहे, खोड़ सारा असांजा जेके सबक़ बयानी आहिनि। कुझु तव्हांजा अहिड़ा सबक़ जेके आहिनि उहे तस्वीरी कहाणियूं आहिनि। भई तव्हां यकीननि उहे जॾहिं 5-8 कहाणियूं असांजे साम्हूं आहिनि त मुमकिन आहे उते तव्हांखे का नई तस्वीर बि ॾियनि जेका इन्हनि तस्वीरुनि मां न बि हुजे। पर तव्हां एतिरा बाशऊर आहियो, एतिरो मां सम्झां थो हिन क्लास मां तव्हां हासिलु कयो आहे जो उन ते तव्हां यकीननि उहा कहाणी ठाहे सघो था। ऐं उन खां अलावा जेकर अञा तव्हांजे ज़हन में ॿी का शइ आहे जंहिंजे हवाले सां तव्हांजे सिंधी ख़ासि तौर ते सिंधी जेको तव्हांजो सब्जेक्ट आहे, सिंधी जेको निसाब आहे, उन निसाब जे हवाले सां जेकर का शइ रहिजी वई हुजे त तव्हां मां को बि साथी पुछी सघे थो त उन ते वधीक पाण ॻाल्हाए सघूं। जी जी न, असुल में अदा ॻाल्हि इहा आहे त ज़िद हिकिड़ा त एक्सरसाइज़ में जेके मश्की सवाल हूंदा आहिनि, ॾिसो न असां वटि रुगो मश्क वारा, मूं हिकिड़े दफ़े कंहिं क्लास में तव्हांखे इहो ॿुधायो त रुगो मश्क वारा सवाल जेकर अचनि त इहा ॿार जे लाइ, शागिर्द जे लाइ ॾाढी आसानी थी पवे थी त हू रुगो मन खे मश्क खे फोकस करे। असांजे लाइ इहो हूंदो आहे त असांखे सॼे उनखे सिलेबस खे, निसाब खे फोकस करिणो आहे। पर उन में मां सम्झां थो त ख़ासि तौर ते पंहिंजे सब्जेक्ट जे हवाले सां ॻाल्हि कयां त सिंधीअ जे हवाले सां त का अहिड़ी शइ माना एतिरा के ॾुखिया कोन्हे। फ़र्ज़ु कयो ज़मीन आसमान, पर कुझु लफ़्ज़ जेके आहिनि, ज़िद जेके आहिनि, हाणे मुखालफ़त, मुवाफ़क़त, हाणे इहे लफ़्ज़ जेके आहिनि इहे थोरा माना ॾुखिया थियनि था। उन हवाले सां जेकर तव्हांजे ज़हन में माना अहिड़ो को ॿियो आहे, फ़र्ज़ु कयो रहमत आहे, उनजो ज़िद ज़हमत आहे, तरक़ी आहे, उनजो तनज़ुली आहे या तनज़ुल आहे, त इन क़िस्म जा जेके आहिनि। बाक़ी त उहे तव्हांजे पढ़ण सां ईअं एॾो वॾो को माना असुल में इन शइ जो कोई पाण ते बर्डन न आहे करणु। ईज़ी यकीननि तव्हां स्टडी कंदव उहे शयूं तव्हांजे ज़हन में वेही वेंदियूं। ॿी जेकर का शइ तव्हांजे ज़हन में आहे त तव्हां पुछी सघो था। जी